अस्सलाम वालेकुम। मां आहियां ख़लील अमन। अवां ॾिसी रहिया आहियो सुहिणी सिंध न्यूज़। मिस्किन शाह महिला शहदाद कोट जे रोड अचानक पेंटिंग फारसिंग जे ॿिनि दुकाननि खे बाहि लॻी वई, जंहिंमें पियल सामान सड़ी रखिजी वियो। असां सां टेलीफोन लाइन ते आहे शहदाद कोट मां सुहिणी सिंध न्यूज़ जो रिपोर्टर सरदार अली मरखंड। अचो त नाज़रीन वधीक तफ़सील वठूं। जी सरदार अली मरखंड, नाज़रीन खे तफ़सील ॾिजो। नाज़रीन, जी त असीं शहर शहदाद कोट जे मिस्किन शाह महिला रोड में बीठा आहियूं। मिस्किन शाह महिला जे रोड सां अचानक ॿिनि पेंटर फारसिंग जे दुकान खे बाहि लॻी वई। दुकानदार शकील अहमद कंबो ऐं आमिर अली कंबो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असांखे राति जो 4:30 वॻे चौकीदार अची ॿुधायो त अव्हां जे दुकाननि खे बाहि लॻी आहे। असां अची ॾिठो त बाहि जा शोला आसमान सां ॻाल्हाइण लॻा ऐं फायर ब्रिगेड अमलो बाहि जे विसामण में मसरूफ़ हुयो, पर बाहि कंट्रोल में न आई। सॼो असांजो सामान सड़ी रखी वियो आहे। असांजो सामान अटकल 15 लख जो हुयो। असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त असां सां मदद कई वञे। कैमरामैन आमिर अली, सरदार अली मरखंड, सिंध न्यूज़, शहदाद कोट। वधीक अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो सुहिणी सिंध न्यूज़।